पुट मां त चवां थो छोकिरी खे विसारे छॾियो ऐं निज़ाम खे हथ करे ऐं चओसि त असांखे पैसा वापसि करे। बाबा अधु मुल्ह में ज़मीन खपाया, एॾो खार ख़राब थियो, पोइ बि इन दादली में हथ कढी वेही रहा। न बाबा न, इन दादलीअ सां शादी त मां ज़रूर कंदुसि। जंहिं छोकिरी जो को ॾसु पतो ई न आहे उन सां छा तूं शादी कंदे? बाबा छोकिरीअ खे हुनजे पीउ गुम कयो आहे, उहा अगवा न आहे थी। सुल्तान असांखे पाण में विढ़ाइण जे लाइ पोड़े चाल खेॾी आहे। हाणे मां हुनजो कमु कंदुसि किटली। बाबा मां त चवां थो त ज़िद छॾियो, इहे पैसा खणी अचो, तव्हांजे ज़िद जे करे इहे पैसा बि खाइजी वेंदा। तुंहिंजी दुआ खपे बाबा। मां इन घंटे खे पैसा खाइण कोन ॾींदुसि। जेकॾहिं मरी वियो न पोइ बि क़बर खोटरिन सां हिसाब किताब सिधो कंदुसि। बाबा तूं इहो न सोच, दादा खे संग न मिलंदो। देर त देर ई सही, राधा खे घोट ज़रूर बणाईंदासीं ऐं कुंवार इन जी इहा छोकिरी हूंदी। ऐं जेकर ईअं न थियो न त निज़ाम जो कमु कंदुसि किटली। बाबा मां त पुट तो लाइ दुआऊं वेठो थो कयां। बाबा तूं बस दुआ कर, कोशिश असां कयूं पिया, वधीक मालिक चङाई कंदो। तव्हां ॿिन्ही मां पुटनि जो साह पियो। हाणे छा थींदो, कीअं थींदो? बुतड़ियूं पी ॾिनो त कीअं थींदो? हाणे मूंखे ॿुधायो, तने नवाब जेके ॿ टे ॻोथरा मोकिलिया, भला उहे असांखां घर खाली कराया, ॿुधायो न? बाबा नवाब वॾो ज़िदी आहे, ॿुधाए थो इहो मुड़ंदो ई कॾहिं बि कोन। नवाब ज़िदी आहे? अड़े जेकॾहिं नवाब ज़िदी आहे त मां बि कंहिंखां घटि न आहियां। जेकॾहिं कुझु मुंहुं में हथ विधई न कदो सास ढींगो ई ढेरी। बस कर हाणे, बस कर, घणियूं डाड़ू न हण, तूं कुझु बि कोन करे सघंदे। हा ऐं जेकॾहिं हू आयो न इहे ॿधी खंभे खणे वेंदई जो ख़बर ई कान पवंदई। अम्मा हाणे मां एतिरो वयल बि न आहियां जो नवाब घर में गिरी मुंहिंजे पीउ खे ॿधी खणी वञे। ईअं न थींदो कॾहिं बि। अबा तूं त चुप करे वे, तोखे विच में अचण जी का बि ज़रूरत कान्हे। भले हिन खे ॿधी खणी वञनि से वञी को कुटको बुटको ॾियनिसि त ख़बर त पएसि। वाह जादू, वाह 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 तुंहिंजो ये फूकूं वॾी सिंखे रखवाई मुंहिंजी वियो। असां तोखे घणेई सम्झायोसीं पर तूं कोन सुधरे। हाणे जेके तोखे सुधारण ईंदा न उहे असांजा दुश्मन न, ओ सॼण हूंदा, घटि में घटि तोखे सुधारे त ॾींदा न। बुध बुध मिठू पुट माणे जूं ख़बरूं। बाबा अम्मा चवे सही थी, मगर हूअ तूं सुधरण वारो आहे कोन। यार जेकॾहिं मां सुधरण वारो न आहियां न त ॿेड़ी मूंखे ॿियनि खां पादर न हणायो। पोइ त हाणे हीअं कयो, इन ॿकरियुनि वारे मना मां नंढा पाठा खणी शुरू थी वञो मुंहिंजे पुठीअ ते। हणी लाइ विझो मुंहिंजी खल, कयो मुंहिंजो ई ढींगो ढेरी, पोइ मन को तव्हांखे सुकून अचे। साईं मां तव्हांखे चयो न, मूंखे हिन घर में बानो बेगम कॾहिं बि बर्दाश्त न कंदी। ज़ुलेखा ने करे त चवई थो त तूं वञी शहर वारे घर में रहो। मां हिन ई घर में रहंदसि, बानो बेगम खे कंहिं ॿी जॻह ते रहा। जे तूं ज़िद ते बीठल आहीं, ईअं बानो बेगम ज़िद ते आहे। अच्छा फाथो आहे तव्हां ॿिन्ही जे विच में। साईं मां पंहिंजी जॻह ते सही आहियां ऐं मूं हूअं बि घणो बर्दाश्त कयो आहे। जीअं तव्हां चयो मां ईअं ई त कयो। हाणे तव्हां बानो बेगम खे सम्झायो, अजय ज़िद त उहा कयो बीठी आहे। हाणे त असांजो निकाह बि न आहे टुटणो, हिन जे करे असां सभिनि खे गॾु रहणो आहे। थोरो बानो इहा ॻाल्हि ॿुधण लाइ तयार ई न आहे। इन करे त मां तोखे चवां थो त हली तूं शहर में रहो, मां बानो बेगम खे सम्झाए वठां। मां हेतिरो टाइम जॾहिं शहर में रहियो पई हुअसि त कुझु न कुझु बानो बेगम खे सम्झायो हा न। जी हाणे मां हितां वापसि वञा त साल त वरी ॿिया बि लॻी वेंदा न। ज़ुलेखा हाणे त ॻाल्हि ज़ाहिर थी, बाक़ी बानो खे मनाइण
मूंखे कुझु वक़्तु ॾे, उहा सम्झी वेंदी। तुंहिंजे खां तो हिकिड़ी भलाई कर, कुझु ॾींहंनि लाइ वञी शहर रहो, उमेद आहे त मसइलो हल थी वेंदो। साईं मां हिन घर मां कॾहिं बि न वेंदसि ऐं मां हिते ई रहंदसि। मां त हिन ॿिन्ही जे विच में चरियो थी आहियां। बाबा भला कावड़ा छा? अञा कावड़ न कयां पुट। तूं मुंहिंजो कहिड़ो चवण वरितो आहे? सॼी ज़िंदगी पंहिंजी मर्ज़ीअ ते हलियो आहे। मां तोखे छूट छॾियो आहे। हाणे जॾहिं सदोरी जी बि शादी थी वई त हाणे ज़िद छा जो आहे? छा इहा मुनासिब ॻाल्हि आहे? तूं सचो ई सावण, वरियाम खे हाणे छॾणु खपे। ख़ुदा बि मूंखे ॾुख हिन ॻाल्हि जो आहे त मां मरंदो मरी वेंदुसि, पर मुंहिंजो पुटु मुंहिंजो चवण कॾहिं न वठंदो। बाबा इहो ॾुख तूं तॾहिं करीं आहे जॾहिं मां तोखे कंहिं कम जो जवाबु ॾियां। हर वक़्तु तुंहिंजे जी में मां जी मिलाई आहे। सिर्फ़ु तूं ज़िद कयूं बीठो आहे शादी जे लाइ, उहा मां कॾहिं बि कोन कंदुसि। तूं फ़िलहाल मूंखे तंग न कर। मूं पुट चवण छॾे ॾिनो आहे। इहा ॻाल्हि बि तो कई आहे, मूं न छेड़ी आहे, तो छेड़ी आहे। ऐं अॼु खां पोइ मां तोखे कॾहिं बि कोन चवंदुसि त तूं शादी कर। मुंहिंजे जनाज़े खे कुल्हो ॾेई क़बर में पूरे अचिजांइ ऐं पोइ अची शादी कजांइ। अदा छो तो पंहिंजे पीउ जी दिलि ॾुखाए? कॾहिं खां वठी जो तोखे मिंथू कंदा पिया था अचो। ठीकु आहे भाॼाई, मां तयारु आहियां। तव्हां वञी रिश्तो ॻोल्हियो, कारी हुजे कोजी हुजे कहिड़ी बि हुजे, तव्हां हुनजे मथे ते वञी रहो रखीजो। मां शादी कंदुसि। सगत तव्हां ॿई हली होटल ते वियो त मां वरियाम खे वठी उते अचां थो। यार मूंखे शहर कमु आहे, मां होॾां निकिरी वेंदुसि। होटल ते शाम मिलंदासीं। असां बि शहर हलंदासीं, वरियाम जो ज़रूरी कमु आहे। शहर हलंदो या ॿिए तरफ़ रुख कंदो? चवे पियो त शहर में कमु आहे, वधीक वरी अचे त पुछूंसि था। यार वरियाम शहर मुश्किल हले, तव्हां मूंखे अजायो देरि पा करायो। देरि न लॻंदी, तव्हां ॿई हलो। मां वरियाम खे वठी 5-10 मिंटनि में अची पहुचां। राहिब थोड़ो सोच बाबा, सोच। हुननि जे घर में रहण न ॾिनो त पोइ किथे रहंदासीं? तुंहिंजे घर में रहंदासीं? मुंहिंजे घर में त रहूं, पर उते वेलो मानी केरु पचाए ॾींदो? मानी मां पचाईंदुसि, तूं रुगो सामान वठी अचिजांइ। अरे चरिया, जे सामान जा पैसा हुजनि हा त पोइ कोड़ल जे तरह ते धिका छो खाऊं हा? इन जो मतिलबु त हिन वक़्तु तूं सफ़ा ठोयो ई सुञो ई। सफ़ा ठोयो न आहियां, पर ठोयन खां बि ठोयो आहियां। अहिड़ी ट्रिक सोच जो सियाणी वरी रहण जे लाइ वठी वञे। अलाए सियाणी सां तुंहिंजी दिलि लॻी वियल आहे छा? कयां छा तुंहिंजो जुगाड़? खजू पुट हाणे सोच, जेकॾहिं सभु पैसा वापसि कयासीं त पोइ त कंगाल थी वेंदासीं। अरे कुतो बि खाधोसीं, कुखे बि न भरी। बाबा जेकॾहिं पैसा वापसि न कयासीं त हू मूंखे कुही पिटो कंदा, वॾा ज़ालिम अथई। तूं घबराए न, हितां ॿई ॼणा भॼी निकिरंदासीं। बाबा दर खे तालो ॾिनल आहे, कहिड़ी ख़बर मथां चढ़ूं दीवार ते, ॿाहिरां पारे ते बीठल हुजनि ऐं ठोकनि बंदूक। आज़ार मचियासीं पुट, हितां कहिड़ी बि हालत में भॼी निकिरणो आहे। बाबा तव्हां त चयो त ॿिन्हिनि धुरनि खे वेड़ाए तबाह कंदुसि, हाणे त ॿिन्हिनि धुरनि जूं बंदूकूं असांजे मथां सिधियूं आहिनि। यार हिननि भागनि जो मूं मथां चको लाइ कीअं आयो, सम्झ में ॻाल्हि नथी अचे मूंखे। बाबा हुननि खे पक थी वई आहे त अधी खे असां ई लिकायो आहे। वरी सुबुह सां कूड़ा कसम खणी सुल्तान वारनि खे पक ॼाणाईंदुसि त दिल पर वारा छोकिरीअ खे अॻुवा करे विया। बाबा हाणे हू कॾहिं बि तो मथां एतबार कोन कंदा। अरे हाणे इहे हां टकाइण वारियूं ॻाल्हियूं त न कर, न त एॾा ज़ालिम अथई जो असांजा लाच पुलिस खे बि त कोन ईंदा। बाबा तूं बि ॿार खे पियो ड्रेजारी, जेकॾहिं मां अहिड़ियूं ॻाल्हियूं कयां त कयां, पर तूं त न कंदो कर। अरे रे ॾाढीअ में अच्छा वार अची पिया अथई, अञा ॿार। बाबा
जेसीं ताईं माण्हू शादी नथो करे तेसीं ताईं ॿार हूंदो आहे पोइ तूं मुंहिंजी शादी करा त मां वॾो थी वेंदुसि। इन पोड़े का पैसा घुरिया थम त अध सा निकरी वियो अथस। अदा छा सोचो अथई त सुभाणे छा करणु घुरिजे? गुलू के इन पोड़े सां गॾाए था छॾियूं त वञी बैंक मां पैसा कढाए अचनि। बाक़ी इन जे छोरे खे ओताक जे कमरे में बंदि करे छॾिणो आहे। अदा जेकॾहिं सुभाणे पैसा कढाए ॾे थो त पोइ अदा कहिड़ी कस आहे? असांखे पंहिंजा पैसा बि मिली वेंदा। पोड़ो वञे त वञी खॾ में किरे। अदा मूंखे पैसा न संग घुरिजे। अबा पैसनि जी भरी ॾेई आयो भरी। जेकॾहिं इहे पैसा मोटी मिलंदा न त इन्हनि पैसनि मूं तव्हां टिनी जे लाइ संग मिली वेंदा। तव्हां पैसा मूंखे ॾिजो, तव्हांजी शादी मां कराईंदसि। मासी हाणे तूं ॻाल्हि सही कई आहे। अदा वॾा शादीअ जो ॿुधी टिड़ी पियो आहे, पर अदा ईअं कोन थींदो। जेकॾहिं दादली जो संग मूंखे न मिलियो न इन्हनि समूरनि पैसनि खे बाहि ॾेई साड़े छॾींदुसि। अदा गुलू पैसनि खे तूं तॾहिं साड़ींदे जॾहिं असां पैसा तोखे ॾियूं न। अदा तव्हां ॿई कन खोले ॿुधी छॾियो। जेकॾहिं दादली मूंखे न मिली न त मां हिन घर खे साड़े खाक करे छॾींदुसि। मुंहिंजा भाउ दादली तोखे ई मिलंदी, पर जेकी चाल मां पोड़े सां खेॾां पियो उहा त खेॾण ॾे न। इहा त ख़बर पए त छोरी खे हिन पाण गुम कयो आहे या उनखे दिल भर वारा अगवा करे विया आहिनि। अदा जेकॾहिं छोरी खे केरु अगवा करे आहे न त इहो पोड़ो ड्रम पंहिंजो मुंहुं मथो पिटे आहे। इहो सॼो अगवा जो न ड्रामो रचायो आहे। त तूं मूंखे हिते वठी छो आयो? तूं हिते बीहो त मां अंदरो चेक बुक ॻोल्हे अचां। बैंक वारा भला छा मुंहिंजे ॻूठा ते पैसा कढी ॾींदई छा? ठीकु आहे मां हिते बीठो आहियां। वञ चेक बुक ॻोल्हे अच। बाबा हाणे चेक बुक खुदा करे लभे रखियल त मुंहिंजे दादलीअ जो हिते ई पियो हूंदो, ॿियो वरी काॾे वियो हूंदो? बाबा तोखे ख़बर नाहे मुंहिंजी छोकिरी एतिरी होशियार आहे जो हर शइ खे सारे संभाले रखंदी आहे। हिकिड़े दफ़े शनाख्ती कार्ड ॾिनो मां समझी रखूं अहिड़े हंधि रखे अहिड़ो हंधि रखे जो ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पिया असुली कोन लधो। वरी जॾहिं घणनि ॾींहंनि खां पाण मोटी आई नानाणनि नौ त पोइ अचे मूंखे कढी न अचे अबा हे वठि। हाणे ठहियो छॾ हिननि ख़बरुनि खे। वञ चेक ॻोल्ह। ठीकु आहे तूं हिते बीहो मां भला ॻोल्हे अचां। खुदा करे लभे। ठीकु आहे वञ। ना बा मूंखों ॻाल्हि करी आहे कोन लधी। भला तूं वञी भला ॻोल्ह। घर तुंहिंजो आहे तोखे ई ॻोल्हणो पवंदो। वञे वञी ॿीहर कोशिशि कर। जेतिरो ते चेक बुक न खणी ईंदे हितां हिकिड़ी विख बि अॻिते कोन हलंदासीं। ठीकु आहे वरी मां कोशिशि कयां। डाड़ा तू उते सिधे जाइ ख़ाली न कंदे जेसि ताईं तोखे तव्हां ॿधी नथा खणी वञो। तूं कॾहिं का अहिड़ो ठाऊ को ॾियो जाड़े खान खे ॿधी तूं खां खणी वेंदो। हा डाड़ा तुंहिंजी नज़र में असां ठाहूका न सही पर तुंहिंजे पुॼण लाइक़ असां आहियूं। हे त है अभिनी जी फुल आहे फुल। खबरदार ॿुधायो जाड़े खान में अचे थो त ईअं जा तारा ॾेखारे छॾींदोसांव। सम्झां थो लाउती हे ईअं पहिरें ते कोन ईंदो जेसि ताईं हिनखे पंहिंजी असुली रंग न ॾेखारींदासीं। अड़े मुंहिंजे साम्हूं ई हवा में उॾण जी कोशिश न कर।
त मां तोखे ये सुञाणा जीअं अरे बसा नहीं बस खनो ठाऊ को नथी कया नेते जो ते पूरो यकी तो आने लाओ दे हिन सां मथे हणण में को बि फ़ाइदो कोन्हे जेसि ताईं मोचड़ा न खाईंदो न तेसि ताईं कोन वणंदो हल त हिन बारे में चाचे नवाब सां सलाह कयूं अरे तू एॾो ठाहू को कॾहिं कान थी पता ये जाड़े खान में हथ विधो अथई पीठे पीठे ढींगो टेरी करे चढ़ी थो साए पेर ड्रायो मुत पर आया न जाड़े खान के सट को अरे पुटवा पहिरियों चाचे नवाब खां इजाज़त वठां पोइ तोखे ॿुधाईंदुसि त असां में घणो दम आहे दोस्तू तू सही तो चवे ये एसी ते न सुधरंदो जेसि ताईं हिनखे त ॿधी नथा खणी हलूं अता तुझी घरवारी तो मुझे दिमाग खराब करे छड़ियो आहे हाणे वरी दुआ थी चवे त गोराम के चई सदोरी के तलाक ॾियार ऐं वरी सदोरी थी चए त गोराम के चई दुआ के तलाक ॾियार हाणे मां छा कयां अदा अदी तू बिन्ही के चई छॾ त बिन्ही के तलाक न मिलंदी बिन्ही जा लाश हेतो वेंदा अदा ये त छोरीन के भी खबर आहे त वो त मरी निकरंदियो पर ये सॼो ड्रामो मूंखे बेज़ार करण लाइ कयो अथनि दुआ सदोरी जी गिला थी करे ऐं वरी सदोरी दुआ जी गिला थी करे मूंसां त अहिड़ो हशर कयो अथनि दिलि थी चए घर छॾे हली वञा अदी तू चरी थी आ छा ई पंहिंजो घर काढ छॾी काॾे वेंदी आहे त पोइ अदा पर दादियुनि खे सम्झाए न या पोइ उन्हनि जे मथां पादर खण त कुझु सुधरनि त सही न त अॻिते हली नुक़सान ॾींदियूं नुक़सान अदी कहिड़ो नुक़सान कंदियूं जेकॾहिं मूंखे ज़हर ॾिनो त मूंखे कीअं ख़बर पवंदी त मूंखे दुआ ज़हर ॾिनो या सदोरी माण्हू मारण को सोलो आहे ईअं वेठ तोखे अची ज़हर ॾींदी पोइ मां हुननि खे छॾे ॾींदुसि अदा पोइ तूं भले हुननि खे कुही छॾ पर मां त पूरी थी वेंदसि न अलाह तुंहिंजे सिर ॾांहुं ख़ैर कंदो घबराए न इहे सिर्फ़ु तोखे डिॼाइनि थियूं अदा छोरनि मुंहिंजी रातियुनि जी निंडूं हराम करे छॾियूं आहिनि तूं हुननि जे मथां डंडो छो नथो खणी हा तूं परेशान न थी मां खणां थो मथां डंडो बानू बेगम जॾहिं नफ़रतूं हद खां वधी वेंदियूं आहिनि त माण्हू गॾु रही न आहिनि सघंदा ऐं जॾहिं अलॻि थींदा आहिनि त पछतावो थींदो आहे हिन खां पहिरियों जो असीं तमामु परे हलिया वञूं थोरो सोच बानू बेगम थोरो सोच मूं सोची समझी फ़ैसिलो कयो आहे तुंहिंजी ज़िंदगी में मां रहंदसि या ज़ुलेखा बारानो चइबो इहो असां सभु गॾिजी हिकु ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे सघूं था बानू बेगम मुंहिंजी ज़ुलेखा जी सोच मुख़्तलिफ़ आहे हिकु छित जे हेठां असीं कोन रही सघंदासीं अञा हुनखे महीनो बि न आहे थियो हिते ऐं मूं मथां हुकुम हलाइण शुरू कया अथसि ज़ुलेखा खे मां सम्झाए छॾींदुसि बानू बेगम ॾिस जे तूं चाहींदी थी थींदो बानू ॻाल्हि खे सम्झ मां बि इहो ई थी चाहियां त ज़ुलेखा हिन घर में न रहे ज़ुलेखा जो ज़िद आहे त हूअ हिते ई रहंदी हाणे तूं ई ॿुधाए बानू बेगम त मां कयां त छा कयां तूं भले ज़ुलेखा खे हिते रह मां ज़िद कोन थी कयां मूंखे अलॻि घर जो बंदोबस्त करे ॾे हाणे इहो ज़िद न थियो त छा थियो तव्हां इहो चाहियो था न त असां ॿिन्ही जे विच में झेड़ो न थिए त पोइ असांखे अलॻि रहणो पवंदो जेकॾहिं न असां गॾु रहियासीं त असां सभिनी जो सुकून बर्बाद थी वेंदो बानू बेगम मुंहिंजो सुकून बर्बाद थी चुको आहे हाणे तव्हां अलॻि रहो या गॾु रहो हिते को बि फ़र्क़ु न पवंदो बानू बेगम मां पंहिंजो पूरो ज़ोर लाए चुको आहियां हाणे बस वीदे ये नवाब जा गोथरा बेटा मूंखे दाबा ॾे जेकॾहिं हुजे न तो में थूम तॾहिं नवाब खे मजाला जो पंहिंजो ॻोठ छॾे अची हिते असां वटि हुकुम हलाए बाबा जेकॾहिं तूं अहिड़ो कुधो कमु न करे हा त नवाब जे वाठनि खे कहिड़ी ज़रूरत आहे जो असांजे घर घिरनि हा पर तो असांजो कंधु ई झुकाए छॾियो आहे कंहिंसां मुंहुं खणी असां ॻाल्हाइण जे लाइक़ ई न आहियूं रहिया ॿुधाए त हाणे छा कयूं कयूं छा कॾहिं सावण दाग खयूं थो अचे त कंहिं महिल माई मरियम त कॾहिं वरी ॻोठ जो को ॿियो माण्हू हाणे ॿुधाए त मां छा कयां कंहिंसां विड़ा सभिनी सां विड़ा सॼे ॻोठ सां विड़ा ओ अब्बा तूं पंहिंजो मथो भित सां टकराए ओ रतो रत करे छॾींदे न पोइ बि पिणे सुधरण वारो त कोन्हे कॾहिं बि न सुधरे इहो मां ॿीहर अहिड़ो कमु कोन कंदुसि जेकॾहिं न तव्हां मूंखे हुकुम कंदो त ज़रूरु घर खां हिकिड़ो पेर बि ॿाहिरि कोन कढंदुसि बसि न हा
हाणे चौधारी पादर लगा थई न हाणे थो करे त मुंहिंजी तौबा 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 ऐं जे अगई पेर पंहिंजा सुधारी आ त अॼु इहे ॾींहं असां सभिनीनि खे ॾिसणा न पवंदा। अरे सफ़ा ये फट फट थी वई आहे ॿियो चङो हाणे चङो तव्हां पाण में नवड़ो मां नवाब खे सम्झाईंदुसि जेकॾहिं आयसि ॻाल्हि सम्झ में त ठीकु आहे न त कढंदोमांसि अहिड़ी खेप जो पाण ई यादि कंदो। ख़ुदि जेकॾहिं असां वरियाम जे मथां ज़ोर रखंदासीं न हा में हा कंदो पर हिन लाइ कुझु मां ॿियो सोचियो आहे। साण ॻाल्हि कर। जेकॾहिं वरियाम राति घर अचे न त असां सभु सलाह करे इहा ॻाल्हि कयूं त असां रिश्तो बि करे आया आहियूं ऐं सुभाणे पोती विझण वेंदासीं। चाचा रिश्तो वरतल ई न आहे जेकॾहिं वरियाम हा करे त पोइ छा कंदो? वरियाम जे राज़बे जी पक थी वञे अमां पोइ रिश्ता घणा आहिनि। तूं जीअं चवंदे न ते वरियाम खे चवंदासीं पर इहो कूड़ न हणे। वरियाम जो ओत कढण जे लाइ इहो राति असांखे ड्रामो रचाइणो पवंदो पोइ ॾिसूं त वरियाम छा थो चए। आहे वॾो ज़िदी पोइ मन राज़ी थी पवे। मुंहिंजो त घर उहो ई फिटो पियो आहे नूंहं ईंदी त घर आबाद थींदो मुंहिंजो घर त उहो ई ॿकरियुनि जी वाड़ थो लॻे। चाचा अलाह कंदो त हिकु न हिकु ॾींहुं तुंहिंजो घर ज़रूरु आबाद थींदो। अमां मुंहिंजे मरण खां पोइ थींदो अॻ में मुश्किल आहे।